बुलेटिन शुरुआत में तव्हांखे ॾुखंदड़ ख़बर ॾींदासीं। उमरकोट में ज़ालिम मुड़स तरफ़ां ॻोढ़ारी ज़ाल खे क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ वासुल बाही में चीनू मेघवाड़ पंहिंजी घरवारी देवी मेघवाड़ खे क़त्ल करे संदसि लाश ॻुझगोह में दफ़नाए छॾियो आहे। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो आहे। तव्हांखे ॾुखंदड़ ख़बर ॾियूं पिया। उमरकोट में ज़ालिम मुड़स तरफ़ां ॻोढ़ारी ज़ाल खे क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ वासुल बाही में चीनू मेघवाड़ पंहिंजी घरवारी देवी मेघवाड़ खे क़त्ल करे संदसि लाश ॻुझगोह में दफ़नाए छॾियो आहे। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। उमरकोट में ज़ालिम मुड़स तरफ़ां ॻोढ़ारी ज़ाल खे क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ वासुल बाही में चीनू मेघवाड़ पंहिंजी घरवारी देवी मेघवाड़ खे क़त्ल करे संदसि लाश ॻुझगोह में दफ़नाए छॾियो आहे। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया नाज़रीन त उमरकोट में ज़ालिम मुड़स तरफ़ां ॻोढ़ारी ज़ाल खे क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ वासुल बाह में चीनू मेघवाड़ पंहिंजी घरवारी देवी मेघवाड़ खे क़त्ल करे संदसि लाश ॻुझगोह में दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो। उमरकोट में ज़ालिम मुड़स तरफ़ां ॻोढ़ारी ज़ाल खे क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ वासुल बाही में चीनू मेघवाड़ पंहिंजी घरवारी देवी मेघवाड़ खे क़त्ल करे संदसि लाश ॻुझगोह में दफ़नाए छॾियो। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो आहे। पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। नज़र समय जो लाइन ते मौजूदु आहे। नज़र ॻोढ़ारी औरत खे क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ थियो आहे। संदसि मुड़स पारां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। उमरकोट ज़िले जे जो खोखरापार थाने जी हद में जेको आहे मुड़स जेको आहे पंहिंजी ज़ाल खे रोज़ रोज़ जेको आहे तशद्दुद कंदो हो ऐं पंहिंजे 8 महीना जेको आहे घरवारी पेट में ॿार हो ऐं लाश ॻुझगोह में जेको आहे दफ़नाए छॾियो आहे। पुलिस मामले खां जेको आहे लिकाइण में मसरूफ़ आहे ऐं खोखरापार थाने जी हद ॻोठ वासल सपनो ॻोठ आहे ऐं वासलवा जे भर में जेको ॻोठ आहे उनमें जेको मुड़स चूनो मल जेको आहे मेंगवाड़ तशद्दुद करे 28 साल जेको पंहिंजी घरवारी आहे देवी धी भोगड़ो मेंगवाड़ खे जेको लतूं ऐं जेको आहे मुकूं हणी रोज़ जो तशद्दुद कंदो हो। ॻोठाणे जो चवणु आहे त रोज़ तशद्दुद करी ऐं रोज़ जेको आहे हिनखे मारकुट कंदो हो ऐं चूनो मल मेंगवाड़ जेको पंहिंजी ज़ाल देवी जेको मेंगवाड़ खे हर रोज़ तशद्दुद करण खां बाद जेको जेको गुज़िरियल ॾींहुं जेको तशद्दुद करी नारी देवी मेंगवाड़ खे जेको आहे मारी छॾियो आहे ऐं जेको आहे नारी जे पेट में 8 महीननि जो जेको ॿार बि ज़ाया थी वियो आहे ऐं खोखरापार पुलिस जेको आहे वाक़े खे अणॼाण हुअण जे बावजूद जेको आहे अणॼाण थी रही आहे ऐं क़दम न खयो वियो आहे। नज़र इहो ॿुधाइजो त जेका औरत क़त्ल थी वई आहे मुबैना तौर ते छा उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे या उहे ज़ाहिर थिया आहिनि? उन्हनि जो छा चवणु आहे? जी जी बिल्कुलु। जेको वारस आहिनि हुननि जो चवणु आहे जेको तशद्दुद रोज़ तशद्दुद कंदो हो पर राति जेको आहे तशद्दुद करी ऐं जेको आहे जेको नारी आहे उहा पंहिंजी ऐं जेको आहे कावड़ खां पोइ हिन जेको आहे पंहिंजी ख़ुदकशी करी छॾी फाई खाई। छोकिरी जा जेके घर वारा ऐं पीउ माउ आहिनि या उनजा भाउ भेण आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे? उन्हनि जो छा चवणु आहे हिन मुतलिक़?